जय झूलेलाल साथियों। सिंधी संगत करे रही आहे दुनिया में वसियल सभिनी सिंधियुनि जे लाइ, सिंधियुनि जी ईंदड़ पीढ़ीअ जे लाइ 9th सिंधी इंटरनेशनल नर्सरी राइम्स कॉम्पिटिशन 2025। हिन चटाभेटीअ में 40 इनाम रखिया विया आहिनि। जी हाँ, 40 इनाम, जंहिंमां 20 त कंप्यूटर टैबलेट्स ऐं 20 स्मार्ट वॉचेस आहिनि। ओह माय गॉड, इट्स सो एक्साइटिंग। हिन चटाभेटीअ में 2 कैटेगरीज आहिनि, जूनियर कैटेगरी, सीनियर कैटेगरी। ॿिनी कैटेगरीज जे लाइ जुदा जुदा बैत आहिनि। पंहिंजे ॿार खे को बि हिकु बैत यादि कराए हुन बैत खे हिकु सुहिणे नमूने सां, हुनजे सुहिणे अंदाज़ में हुनजो हिकिड़ो वीडियो शूट करे वी ट्रांसफर जे ज़रिए सिंधी संगत खे मोकिलणो आहे। ही बैत ऐं हुनजा लिरिक्स तव्हांखे सिंधी संगत जी मोबाइल ऐप या सिंधी संगत जी यूट्यूब चैनल ते मिली वेंदा। त इंतज़ार छो कजे? पंहिंजे ॿार जो हुनर पंहिंजी ॿोलीअ जे ज़रिए ॾेखारण जे हिन मौक़े खे छो छॾिजे? जल्दी वञो।